जय झूलेलाल। भाई साहब जसकीरत सिंह, भाई साहब त्रिलोचन सिंह जन कयो सिंधी पंचांग जो विमोचन। त ख़बर बिलासपुर में आहे त धन गुरु नानक दरबार डेरा संत बाबा थारिया सिंह साहिब जन दरबार संत कंवर राम नगर सिंधी कॉलोनी में सिंधु मित्र मंडल द्वारा उल्लासनगर बाबा थारिया सिंह दरबार में आयल भाई साहब जसकीरत सिंह ऐं त्रिलोचन सिंह जी जे कर कमलन सां सिंधी पंचांग जो विमोचन कयो वियो। हिन अवसर ते संस्था के सदस्यन द्वारा भाई साहब जसकीरत सिंह, भाई साहब त्रिलोचन सिंह दरबार जा प्रमुख भाई मूलचंद नारवानी जन जो शाल ऐं पुष्पहार सां सम्मान कयो वियो। भाई साहब चयो त ॾाढो ही सुंदर ऐं ॾाढो महत्वपूर्ण जानकारियूं सम्मिलित आहिनि हिन पंचांग में। सिंधी समाज सां गॾोगॾु अन्य समाज भी हिन पंचांग के पढ़ी करे सिंधी रीति रिवाजन द्वारा जेके तीज त्योहार मनाया वेंदा आहिनि ऐं शुभ कार्य कया वेंदा आहिनि उहे सभु ॾिसी सघंदा आहिनि। इहो पंचांग सिर्फ़ हिकु किताब नाहे बल्कि समाज जी धरोहर आहे। इन सां समाज में छा गतिविधियूं थींदियूं, कहिड़ा त्योहार ईंदा, इहे सभु सम्मिलित आहिनि। हिन में ॾाढियूं महत्वपूर्ण जानकारियूं भी आहिनि। हिन पंचांग जे माध्यम सां समाज जे तीज त्योहार ऐं शुभ मुहूर्तनि जे बारे में जानकारी मिलंदी ऐं पंहिंजी युवा पीढ़ीअ खे भी पतो पवंदो त सिंधी पंचांग कंहिंखे चयो वेंदो आहे। असांजा पूर्वज कोई भी शुभ कार्य बग़ैर मुहूर्त ॾिसे न कंदा हुया, लेकिन जीअं जीअं समय वधंदो वञे थो माण्हू पंहिंजी संस्कृति, भाषा, पंहिंजे त्योहारनि खे भुलिजंदा वञनि था। त इहो पंचांग, इन पंचांग जे माध्यम सां माण्हू फिर सां पंहिंजी संस्कृति, भाषा, तीज त्योहार सां जुड़ी सघंदा। सिंधु मित्र मंडल खे वाधायूं ॾियां थो त इहो विगत 3 सालनि खां लगातार पंचांग जो प्रकाशन करे अथी ऐं निशुल्क वितरण भी करे अथी। अॼु हिन शुभ पूर्णिमा सत्यनारायण जो ॾींहुं आहे। हिन पवित्र स्थान गुरु घर में सिंधी पंचांग जो विमोचन थियो। आयल सिंधु मित्र मंडल जे सभिनी सदस्यनि खे ऐं सभिनी गुरु प्रेमियुनि खे इलाही ॾाढियूं वाधायूं, शुभकामनाऊं। त हिन अवसर ते सिंधु मित्र मंडल जा संरक्षक चांदीराम मंगतानी, अध्यक्ष गोवर्धन दास वाधवानी, उपाध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानी, सचिव ब्रजलाल नागदेव, समाज सेवक पूर्व पार्षद सुरेश वाधवानी, सह सचिव भाई साहब जगदीश जग्यासी, संगठन मंत्री श्रीचंद दयालानी, पत्रकार फोटोग्राफर विजय दुसेजा ऐं पुत्र गोविंद दुसेजा, सिंधु कल्चरल अलायंस फोरम जा संरक्षक नानक पंजवानी, कोषाध्यक्ष प्रकाश जग्यासी, डॉक्टर ललित माखीजा, डॉक्टर मनोहर टेकचंदानी जन जो शाल पाराए श्रीफल ॾेई करे सम्मान कयो वियो ऐं आशीर्वाद ॾिनो वियो। कार्यक्रम जे आख़िर में अरदास कई वई। विश्व शांति लाइ सभिनी जे घर में सुख शांति समृद्धि हुजे प्रार्थना कई वई। कोरोना महामारी में जिन जो स्वर्गवास थियो उन्हनि माण्हुनि जी आत्मा खे शांति मिले, उन्हनि जे परिवार ॼणनि खे इहो दुख सहण जी शक्ति प्रदान करे, उन्हनि जे परिवार जे उज्जवल भविष्य लाइ कामना कई वई। विशेष सहयोग दरबार जे प्रबंधक भाई मूलचंद नारवानी, दौलत पंजवानी, रमेश भागवानी, चंदू मोटवानी, सुरेश वाधवानी, गंगाराम सुखीजा, बलराम रामानी, राजेश माधवानी, राजू धामेचा, विक्की नागवानी, लक्ष्मण दयालानी, दिलीप वाधवानी, संध्या चावला, अशोक सुखीजा, राजा मोटवानी, विशाल डोडवानी, सुमित खैराज नागवानी, देवराज भोजराज नारवानी, धामेचा, मेघराज नारा आदि सभिनी सदस्यनि जो विशेष सहयोग रहियो। त बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो। जानकारियूं सुठियूं आहिनि त वधीक खां वधीक शेयर कयो। असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।